दादुमा रिपोर्ट कर रवायत सखी सदाचरण डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तजा अली शाह जी सदारत हेठ रेवेन्यू मामलन ऐं अवामी ख़िदमतुनि बाबति हिकु अहम इजलास डीसी ऑफिस में मुनक़िद थियो। इजलास में ज़िले भर में जारी इंतजामी ऐं रेवेन्यू मामलनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत गफूर समूरन असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह वगण गुलाम फातिमा घल्लो सैयदा इशास ज़हरा अदनान अजहर हकड़ो मुख्तियार कारण अब्दुल हमीद खोखर परवेज मलक असद राशिदी समेत मुख्तलिफ ब्रांच जे ऑफिस असिस्टेंट्स शिरकत कई। इजलास दौरान रिकॉर्ड ऑफ राइट्स जे ख़ुसूसी नज़रसानी ऐं डिजिटलाइज़ेशन रिकॉर्ड जी ॿीहर लिखत सिंध लैंड रेवेन्यू एक्ट 1967 तहत अल्तवा हेठ केसन रबे पड़ताल जे इनाकाद बेनज़ीर हारी रिकॉर्ड प्रोग्राम तहत रजिस्ट्रेशन मुख़्तलिफ़ तालकनि में मुमकिन टैक्सन ॾींदड़ जी फ़हरिस्त जी तैयारी ऐं अपीलनि समेत ॿियनि अहम रेवेन्यू मामलनि ते तफ़सीली गौर कयो वियो। इजलास में रोज़ानी बुनियादुनि ते प्राइस चेकिंग मुनाफ़ाखोरी ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ कार्रवाई लोन दायर कंदड़ यूनिटुनि ऐं चेकिन जे मुआइननि जॾहिं त पेट्रोल पंपनि जी निगरानी ऐं लाॻापियल कानून ते अमल दरामद बाबति बि लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत जारी कई वेयूं। डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तजा अली शाह चयो त सभिनी लाॻापियल ऑफिसरनि पंहिंजी ज़िम्मेवारियूं ईमानदारी ऐं पेशावराना अंदाज़ में अंजाम ॾियनि त जीअं अवाम खे बहितर ख़िदमतूं मुहैया करे सघिजनि। सरकारी मामलनि में शफ़ाफ़ियत खे यक़ीनी बणाए